सुमर काॾे थो वठी वञे राणीअ खे गॾु चाणी कराइण थो वञेसि छा ॻोठ थो वञे न माई बसरा मूं तो ॻोठ विसारे छॾियो अलाए मां सोचियो त वरी माइटनि जे सिक खयूं थी अलाए छा हाणे उते असांजो केरु आहे मासी बसरा अलाए मतां खां नियापो सनेहो कयो हुजे मासी को हया शर्म अथई या न इहो तूं ॻाल्हाई छा थी शर्म ऐं हया रुगो बसरा खे अचे बाक़ी तव्हां वटि मोकिलाए वियो आहे ईअं न खबरदार माई बसरा अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ हाणे सूमर है मां लफ़्ज़ कढियो त खार लॻई हुते भरे राज में सभिनी ॿुधो हुते त कोन आहे एतिरी कावड़ वॾी थी पई आं हाणे मां तोखे चवां छा तूं छा चवंदीअ मूंखे तव्हांखे त मां चवां मां कयांव पिता पथरा माई बसरा हाणे रस्तो छॾ असां ॾींहुं ख़राब न कर हा हा उहो त सभु ॾींहं सजाया अथई ऐं दुआ कर सूमर वेचारे पल्ले खे जंहिं मिसकीन तुंहिंजो पटको बचाई अॼु भला हे खिलेवण हेठां लंघी आई आहीं छा मासी अलाह खे मन हिननि हथनि खे ॾिस मां ससीअ जे घर थी वञा मोटी अचे मां पाणे तो साम्हूं ॾींदसि भली वञो पर कंहिं तरीक़े सां त वञ न मां को झलियाई त कोन थी इचीअ में त पाण थी पई न ऐं हाणे हल हल इन राणीअ जे करे बख्शो थमाए जो होखी सोखीअ में कमी ईंदी आहे उहा नक में नोड़ी न त अहिड़ी ॿुधायां जो सूमर ईअं यादि कर हाणे हलो ये छोरी वञे थी पई ने ससुईअ खां पुछण ठीकु आहे भली भली त अचे वाड़ खे वलो बसरा बि कचे हुजे जा पकी ओ जा फ़क़ीर त हूअं बि फिरंदा था वतन अवलंग सां फ़ैसिलो कयो त तूं सोडे सां गॾिजी पंहिंजी ज़मीन सां चकर ॾेई अच कहिड़ी ज़मीन बाबा असल पंहिंजी ज़मीन तुंहिंजी बाबा जेका पीर करामत रेशम जे नाले कई बाबा उहा ज़मीन जिथे मुजन आहे बाबा मुजन अंदर आहे ऐं मूंखे पक आहे त हुनजा माण्हू तव्हांखे कुझु बि कोन कंदा हा लोंग तोसां गॾु सोडो बि हूंदो ऐं कुझु माण्हू बि हूंदा ई ज़मीन तुंहिंजी आहे बाबा तुंहिंजो उन ते पूरो पूरो हक़ आहे उहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे बाबा साईं पर हाणे उहा मुंहिंजे कहिड़ी कम जी अरे बाबा तूं ही कहिड़ियूं वेठो थो ॻाल्हियूं करे उहो ॿुधो कोन अथई त हिकु चूहे ॿी जोए माण्हू मोए माराए को सवा छॾींदो कोन्हे को बाबा साईं मूं छॾण जी ॻाल्हि किथे कई बाबा तूं उते वेंदे ऐं साॻियो पुराणो सेटअप ठाहे ईंदे जेकॾहिं के हारी आहिनि त उन्हनि खे कठे करे ज़मीन खेड़ाईंदे भाण वग़ैरह जी मदद मां तोसां कंदुसि ठीकु आहे बाबा साईं पाणी कांजीअ जो मसइलो थिए त मां वेठो आहियां बाबा इरिगेशन जा अमलदार मुंहिंजा दोस्त आहिनि हा बाबा साईं जे माण्हुनि जी ज़रूरत पई त बि मां वेठो आहियां कंहिं क़िस्म जी तूं गणती न कर लोंग मां तोखे सुखियो सताबो ॾिसणु थो चाहियां बाबा अव्हांजो जे साथ आहे मां उते ज़रूरु वेंदुसि ऐं पंहिंजूं ज़मीनूं आबाद कराईंदुसि हा याद थी न मुड़सी वारी ॻाल्हि कम पट बाबा तव्हांखे जेल मोकिले छॾियो चने सारे मथां पुलिस बिहारे छॾी अथनि उहा वरी छो बाबा साॻियो ई केस लोंग ते फेरिंग वारो जंहिंमें हिन सूबेदार सिकंदर सॼी बोरी पे असांजी वरिती पर केस ख़तमु कोन कई तॾहिं अस्पताल में पियो आहे इहे गीता त ढोड़ींदो न एसपी बाबा हुननि जो पासो आहे असुल सभा हुननि जी दृष्टि थो ॻाल्हाए न मां वकील खे चयो आहे त एसपी जे ख़िलाफ़ आईजी खे लिखे उनखे हटायो वञे मुंहिंजो साईं कहिड़ो फ़ाइदो पुलिस वारी पासो खणंदी न तुंहिंजो मुंहिंजो त कान खणंदी न पासो जीअं को एमपी जा आहिनि त बाबा तुंहिंजो ताबो बि चाले आहे ऐं इहे माण्हू हिजाब कोन अचनि या दवा कर न वो हितां निकिरी पवां मुल्क में टाकोड़ा हूंदा टाकोड़ा ॾिसजे बाबा का ख़बर कान्हे का अस्पताल में निकिरां पोइ छोरे था कहिड़ो शर कनि उहा ख़ुदा जाने कुझु कोन कंदुसि फायरिंग जो केस अथसि ज़मानत थी वेंदुसि
ओ तव्हां था चओ न बाबा, मूंखे त चइनी पासनि खां सोलो जी कयो था। चवां त पोइ कढो मूं मां हथ, कयां को नओं ड्रामो, चढ़नि बुत ते टिंडड़ियूं, त का पए ख़बर ज़माने खे। वरी छा सोचो थी? आई त तूं बि पूरनि ॾींहं में हुजायल। ॿी का वाह बची त कान्हे का साईं। थोरो हाल अहवाल त कर न। ठीकु आहे, पर मां ॿाहिरि हुजां न, ईअं थिए न ॾियां, पर तुंहिंजी मर्ज़ी। मिस्टर सिकंदर, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजे डिस्चार्ज थियण जा कागज़ ठही विया आहिनि। सर, मां त तव्हांजे बच्चनि खे बि दुआऊं कंदुसि जो मूंखे हिन आज़ाब मां आज़ाद था करायो। हिकिड़ो शर्त अथई सिकंदर। मूंखे अवांजो हर शर्त मंज़ूर आहे साईं, मूंखे रुगो हितां ॿाहिरि वठी हलो। शर्त इहो आहे त थाणो वरी बि तूं ई संभालींदे। साईं, हाणे कुझु ॾींहं भला आराम करण बि ॾियो। बाबा, पुलिस जी नौकरीअ में आराम घटि ऐं कमु घणो हूंदो आहे। कमु त हले थो न। उहा मूंखे ख़बर आहे त कमु कीअं थो हले। सूबेदार सिकंदर, थोरो ॻाल्हि खे सम्झ। तूं हूंदे त मूंखे बि सपोर्ट थी पवंदी। सिकंदर साहब, तव्हांखे का बि तकलीफ़ न ईंदी, असां तव्हांजी भरपूर मदद कंदासीं। हाणे त जाफ़र बि बढ़ थी वियो आहे, मां हुनजे प्रमोशन लाइ बि सोचियां पियो। ठीकु आहे सर, जेका तव्हांजी मर्ज़ी। तव्हां ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो। ईअं ई हिक ॿिए जे साथ सां मसइलनि खे मुंहुं ॾेई सघिबो न। ऐं हा, मां इहा बि कोशिशि कंदुसि त ऐलान जा पैसा तोखे मिली वञनि। सच पुछो त साईं, मूंखे हाणे अहसासु थियो आहे त पैसो सभु कुझु न आहे। मां ग़लति चवंदो हुउसि त पैसो आहे त सभु कुझु आहे, पर ईअं न आहे साईं। जेकॾहिं आहे त सभु कुझु इज़त आहे। तुंहिंजी सोच सुठी आहे सिकंदर। मिस्टर जाफ़र, तव्हां सिकंदर साहब खे वठी अचो, ऐं डॉक्टर साहब सां मिली उते अचां थो वापसि। ओके सर, ओके सर, अचो सर। अॼु मस मस भेरो कयो अथई, असुल दिलि ठाराए छॾी अथई। बसि हाजी शरीफ़, अमा राणीअ चयो त धीउ ससीअ जो घर घुमाए, इन करे हली आयासीं। ॾाढी ख़ुशी थी, दिलि ख़ुशि थी वई। बिस्मिल्लाह कयां, अॼु त मुंहिंजा भाग वरिया आहिनि जो चाची मुंहिंजे घर आई आहे। सुमर, तव्हां वेहो त मां तव्हांजे लाइ कुझु वठी अचां। न हाजी न, कुझु बि न, असांखे कंहिं शइ जी तलब न आहे। सुमर, हिजाब त नथो करे न बाबा? न हाजी न, मूंखे पंहिंजो घर आहे, मां छो हिजाब कंदुसि? मां भला थोरो चकर ॾेई अचां, तव्हां आराम सां वेही कचहरी कयो, मां बि तोसां गॾिजी हलां थो। भली इहे छोकिरियूं ॿई नवे किलाए में कचहरी कनि। चाची ख़ुशि त आहे न? अॼु भला मुंहिंजी यादि कीअं आई? बस ससुई, छा कयां? ॾिसी थी न, सॼो ॾींहुं घर जे कम मां वांदकाई कान थी मिले। अॼु हाशिम खे चयमि त घड़ी खनि मोकल ॾे त ससुई वटां थी अचां वञे। चङो कयई चाची जो मूं वटि हली आई आहीं। तूं ॿुधाए भला, फतेह बहादुर सां मुलाक़ात करे आई आहीं? हा चाची, मामा हाजी वियो हुयो, उहो मिली आयो अथसि। ठीकु त आहे न? हा चाची, ठीकु आहे। चवराए मोकिलियो अथई त पसंदि जी भाॼी ठाहे मोकिल। हाँ चाची, छा थी सोचे? मुंहिंजे त पेट में ई साह कोन अथई। चाची छो? ख़ैर त आहे? का ॻाल्हि थी आहे छा? हिन मासी बसरा जी ख़बर न अथई? छो चाची, मासी बसरा छा कयो? टियों ॾींहुं घर आई हुई ऐं चए पई त ससुई अकेली अस्पताल वई हुई। हा चाची, अस्पताल त मां वई हुयमि। चाची मूंखे एॾो पेट में सूर पियो हुयो ऐं ईअं बि सम्झा त इजो थी मरां। चाची तोखे ॿुधाइण जी कयमि, पर मूं वटि मोबाइल ई न हुई। मामा हाजीअ वटि हुई, उनखे ॾिनी हुयमि त जीअं चार्ज करे अचे। मामा बि घर में न हुयो, सम्झ में न पियो अचे चाची छा कयां अकेली। पोइ बसि आसरो अल्लाह ते रखी ऐं निकिरी पियसि। सोचुमि त जान बचायां पंहिंजी। भला एॾो सूर पियो हुयो छा? चाची हा, ॻाल्हि ई न पुछ। सूर पियो चवे त अॼु न पवां त कॾहिं पवां। अड़ी चरी अकेली वञी अस्पताल पहुती है? हा चाची, अकेली ही निकिरी पयमि। उते हिकिड़ी नर्स हुई, उन सुई हई
त ॼण सूर पयो ई न हुयो। भला ॿुध त बसरा तोखे अस्पताल में गरी हुई छा? न चाची, मूंखे त नज़र कोन आई। हाँ, भला इन अस्पताल में चने सर भी दाखिल हो छा? अलाए चाची, मूंखे कहिड़ी ख़बर आहे इन मुए जी त अलाए किथे आ। हुन माई त मूं वटि अची शदाई मद सां ॻाल्हि कई हुई त ससु ई अस्पताल में बहानो करे वई हुई। चाची, तू मुंहिंजी वॾी भेण वेठी आई, तोखे त ख़बर आहे न, मां बहादुर खां सिवा ॿियो कंहिंजे बारे में सोचे बि नथी सघां। हुनजो त कम ई इहो आहे माण्हुनि खां पैसा कढणु। ख़ैर चाची, छॾ हिननि ॻाल्हियुनि, तू वे त मां तुंहिंजे लाइ पंहिंजे हथनि सां थी चांहि ठाहे ॾियां। हाँ हाँ, पर जल्दी अचिजांइ। हाँ चाची। साहब केड़ो ज़ुल्म आ, रानियूं हड़ मरी वई, हिकिड़ो राणो बचो आ, ओ इंसाफ नथो करे। नबू मक़सद जी ॻाल्हि कर। साहब केड़ो नाज़ आ, मुंहिंजो पुटु अस्पताल में दाख़िल आ, ऐं उहो बि उन मथां पुलिस। जवाबदार केर बि हुजे, उनजे खिलाफ़ कानूनी कार्रवाई थींदी। साहब कानूनी कार्रवाई पर को असांजी ज़रूरत आहे, बाक़ी हुननि माफ़ियुनि तलाक़ुनि खां सभई बख़्शिया दर खुलियल ऐं असांजे दरनि ते पुलिस जा पहिरा। इहो किथां जो इंसाफ़ आहे साईं? नबू सूबेदार सिकंदर हाशिम खे माफ़ करे छॾियो आहे ऐं फ़ैसिले में हाशिम ते हर्ज ख़र्च जो ॾंड बि पियो आहे। साहब पंहिंजा फ़ैसिला पंहिंजा मशीर, तोखे कंहिं मना कयो आहे? तू बि पंहिंजा मुशीर कर ऐं फ़ैसिलो कर। ॿई धुरियूं लिखी ॾींदियूं त क़बूल कंदुसि। तव्हां फ़ैसिलो कंदव? बाबा, मुंहिंजो कमु फ़ैसिलो करणु न आहे, मुंहिंजो कमु कानून ते अमल कराइणु आहे। माना त तव्हां मुंहिंजी का मदद न कंदव? मदद जाइज़ हूंदी नबू कमदार त ज़रूरु कंदुसि। फ़ैसिलो करणु चाहिं थो त आउं ॿी धुर खे चई सघां थो, छो त उन्हनि जो जवाबदार लाक़ब में आहे। कहिड़ो लाक़ब आहे साईं? मानियूं काबू ख़ान पियो खाराए ऐं मुलाक़ातूं रखो जाफ़र ख़ान पियो कराए। इहो कानून आहे, इहो इंसाफ़ आहे। साहब ये इंसाफ़ ए कानून तव्हां आहे सभु हुननि जे लाइ। असां का शइ न आहे, को कानून ई न आहे। असां गरी भले तड़पूं मरूं, का ॻाल्हि ई कान्हे का। ज़ुल्म आहे साहब, इहो त ज़ुल्म आहे। अलाह मथां ॾिसायो पियो, इहो फ़ैसिलो अलाह कंदो। जवाबदार सां मुलाक़ात करणु उन्हनि जो कानूनी हक़ आहे। जी राणी, सूमर घर में ॾिसण कोन थो अचे। हाशिम ॿाहिरि वियल आहे, अलाए काॾे हलिया आहिनि। अदा सूमर, काॾे विया हो? अदा पलिया असां वियासीं जी ससी ॾे। भाउ सूमर, ससी ॾांहुं ख़ैर अथव? हाँ बाबा वॾा, ख़ैर हुयो। बस ईअं ई दिलि चयो त ससुई सां मिली बि अचां ऐं उनजो घर बि ॾिसी अचां। हाशिम खे ख़बर हुई? हाँ हाँ बाबा, उन खां ई त मोकल वरिती हुयमि, तॾहिं त वई हुअसि। ईअं बग़ैर ॿुधाइण जे कीअं वञा हा? भला ससी ठीकु त हुई न? हाँ बाबा, ठीकु हुई। 2 ॾींहं अॻु में को पेट में सूर पियो हुअसि। मासी बसरा अचे ॿुधायो, सोचियमि त वञी ॾिसी अचांसि। छा ससीअ खे पेट में सूर हो ऐं इतला बि न कयईं? अदा हाणे इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। वरी हुन सोचियो हूंदो त बाबू परेशान थींदो। बाबा तूं औरतुनि सां ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, तूं परेशान न थी। भला हाजी शरीफ घर में हो या अञा चकरनि में? घर हुयो पलिया, मां जे वियुसि त वरी गॾिजी ॿाहिरि निकितो। कुझु लक्षण ॿुधाया अथसि या अञा साॻाई सूज़ट कंदो अचे? मूंखे त अहिड़ी ॻाल्हि साम्हूं न आई, पर बहादुर जो फिक्र हुयुसि त उहो घर अचे। बाबा वॾा, ससु बि बहादुर जे करे ॾाढी परेशान हुई। चवे पई त उन खां सवाइ घर खाइण थो अचे। हिकिड़ो पढ़ियो, काॾे मुंहुं ॾेई काॾे मुंहुं ॾेई। इहो शरीफ़ हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधा, इहा राणी ऐं सूमर तुंहिंजा महिमान हा? हाँ मई बसरा, ससी सां मिलण आया। मिलण कोन आया हई। इन राणीअ खे ॾिनो हो मां रड़ो, चयोमांसि त इहा तव्हां वारी पोपरी ससु ई वते थी अस्पतालूं घुमंदी, ॻाल्हि छा आहे? तूं त मूंखे बि मराईंदी मई बसरा। इहा जेकॾहिं ख़बर बहादुर खे पई
मूंखे घर में रहण ॾींदो? अड़े हाजी शरीफ है तुंहिंजो सुधरण भी मुश्किल आ। मां आहियां जो वतां थी तुंहिंजा दग साफ़ कंदी कंडा मेड़ी ऐं तूं पंहिंजे दग ते पाण वते थो कंडा हारी तूं। मां चवां थी हरू भरू कंहिंखां ड्रिॼियूं न। ॻाल्हि ड्रिॼण जी न आहे माई बसरा। बहादुर चवंदो त मूं तोखे घर जी सार संभाल जे लाइ छॾियो त पोइ ससी घरां कीअं निकिती? पोइ हुनखे केरु जवाबु ॾींदो? इहो त चङो थियो जो छोरी कंहिंजी ॿुधे ई कान थी वते थी पई रस्ता मापींदी। माई बसरा मां पाण गणती में पइजी वियो आहियां त कयां आख़िर छा? वरी सोचां थो त किथे दर बदर न थी वञा। दर बदर थियनि तुंहिंजा दुश्मन। तूं रुगो इन्हे ॻाल्हि ते क़ाइम हुज त इहा ससु ई मिलण वई चनेसर सां इस्पताल। बस मां बाक़ी अहिड़ो थी फीणूं फेरायांसि जो ॾेहनि खे ॾस ॾींदी वतंदी। हा बहादुर सां मिली आयसि। बहादुर जो त ससी जी पार थी उन जो ख्याल कजे। तूं कहिड़ो ख्याल रखंदेस? बिने टंगुनि बिने बाहुनि वारे सां पुॼे अल्लाह। बाक़ी जेकॾहिं तूं इन्हे पेर ते आ न त पंहिंजो पाण खे दर पदर कंदे वतंदे रस्ता मापींदो तूं बि। हा ठहियल रात पंहिंजी ड्राहींदे ठहियल रात। मासी बसरा तूं बि पुराणे जुग जी औरत आहीं। भला बहादुर सां ॻाल्हि कयां? मता मता छो थो पियो पंहिंजी इज़त विझाई? तूं सब्र करे वेही रहो। मां पाण खे इन्हनि में फटफोट विझां। हा पोइ वेही तूं तमाशो ॾिस। मां अहिड़ो थी ढींगो ढेर कयां न जो बहादुर ते बि हरफ न अचे ऐं तूं बि ठठ सां रहियो पियो हुज। हा इहो हाजी शरीफ चवंदा आहिनि त जेतिरो मिठाण विझो ओतिरो मिठो थिए। मां सॼो ॾींहुं तुंहिंजे कमनि कारनि में वतां थी पई तस्वीरूं सोईंदी। तोखे मुंहिंजी गणई कान्हे। माण्हू कॾहिं न कॾहिं का ख़र्चड़ी त कराईंदो आहे न। हाणे जेका ख़र्चड़ी कराए त मां वञा। खोड़ ख़र्ची मासी जे लाइ। मेहरबानी राज़ी पादी। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। हाय हाय दे ॾींदनि खे बख़्श खाईंदनि खे। जे हेड़ा मुज़न जा माल ॾियाराईंदे रब त बस बेड़ा ई पार थी विया बसरा जा। कर खबर सोडा कीअं चढ़दो आहे? हाँ एसपी साहब रस काबू खाना वाला हुकुम कर। एसपी साहब रस काबू खाना जो ख्याल है तो कंहिं बि तरीक़े सां बहादुर खान जे मसइले खे हल कजे। रईस काबू खान जो रायो छा आहे? साहब रस काबू खान जो कुछ अहिड़ो ख्याल है त कुछ अहिड़ा हालात पैदा करूं जो नबू वारा पाण फैसले लागू। मुंहिंजो बि इहो ई ख्याल आहे। मूं वटि नबू कमदार आयो हो ॾाढो मजबूर पे लॻो। लॻे थो त मुजन जी सपोर्ट बंदि थी अथसि। साहब हुनका अहिड़ी ॻाल्हि कई आहे? हा चए पियो त फ़ैसिलो कयो भली तव्हां ई कयो। अजीब ग़रीब ॻाल्हियूं पियो करे। रईस काबू खान जो भी इहो ई ख्याल आहे त ज़रूरी न आहे तो फ़ैसिलो असां वटि रखे। जिथे बि दिलि चाहे उते रखे। असांखे को बि इतराज़ न आहे। ठीकु आहे ऐं कोशिशि कयां थो त हू कंहिं लाइन ते अचे। साहब ॻाल्हि दरअसल हीअं आहे त रईस काबू खान असुल में इहो नथो चाहे त असांजी घुर मां को बि वञी हुनखे मंथ में रखे। खोड़ तरीक़ा आहिनि। जहिड़ो केस हुन तरफ़ आहे तहिड़ो केस हिन तरफ़ आहे। बार्गेनिंग करे सघिजे थी। साहब असांजी तरफ़ां तव्हांखे हर अख़्तियार आहे जीअं मुनासिब सम्झो। छो त हिन मसइले खे त हल करणो ई आहे न साहब। ठीकु आहे मां जाफ़र खे थोरो गाइड करे थो छॾियां। उम्मीद आहे त मोट ज़रूरु मिलंदी। ॿियो साहब हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। हिन थाणे जे सिपाहियुनि खे सम्झाए छॾियो पोइ बहादुर लाइ जेका घरां मानी थी अचे तंहिंसां त हथ चुरान न कनि। छो अहिड़ो को मसइलो थियो आहे छा? हा साहब हिकु ॿ ॾींहं मिड़ी बहादुर खे मानी जंहिंजी बहादुर खे ख़बर कोन्हे त मानी घरां छो नथी अचे या हिते खां। ठीकु आहे मां हाणे ई चई थो छॾियांसि। वरी महिरबानी चऊं त पोइ हाणे मूंखे
रेशम ही तू छा थी चवी? हाँ मां सही थी चवा। रात असांजी छित ते मूं ढकिल ॿ माण्हू बीठा हुआ ऐं मूं उन्हनि खे ॾिठो त हू लिकी विया। ये माण्हू केर था थी सघनि? अलाए सुञाणप में न आया। मां छित ते चढ़ियसि त पेरनि जो खड़को ॿुधमि। खड़को? हाँ खड़को, हुननि जे भॼण जो खड़को। एॾो वॾो रात मसइलो थियो रेशम। तू मूंखे हाणे थी ॿुधाई? तो रात अचण में देर कई न, इन जे करे मूं मुनासिब न समझो ऐं हर भरू तव्हांजी निंड ख़राब थी आ। रेशम बराबर ॻाल्हि वॾी कई अथई। मूंखे वाक़ई रात देर थी वई। अॻिते मां ख़्याल कंदुसि, रात जो ॿाहिरि न वेंदुसि। लोग तू अते सोटे सां ॻाल्हि कर, हू पाणे ॾिसी वठंदो। हाँ हाँ, मां सोडे भाउ खे चवां थो हवाल कयां, पर हाणे त असांखे घर में को हथियार बि रखणो पवंदो। वरी हथियार जी ॻाल्हि? पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ हथियार घर में रखणु ज़रूरी आहे रेशम। मां इहा कोशिश कंदुसि, इहो मालूम कंदुसि त इहा हरकत केरु थो करे सघे। जे दुश्मन आहे त सिधो छो थो विड़े। कयां त छा कयां? सुसी असांजो नक वढाइण जी कोशिशुनि में आहे। जे थो सख़्ती कयां त मामलो बिगड़े थो। वरी हाशिम वारा वेझो ई अचण कोन ॾींदा। भरोसो त बसरा ते बि कोन्हे। माजरा अलाए छा आहे। अॼु भला तस्वीर ते ज़ोर ॾिनो अथई। जुमे जो ॾींहुं आहे। बसरा ख़बर अथई चने सर जे मथां पुलिस बीहारे छॾी मैं। एसपी चङो माण्हू आहे, मुंहिंजो चवणु वरितई। छो भला तुंहिंजे मथां बि पुलिस बीठी आहे छा? असली अलाए छा थी चपन में पई ॻाल्हाई, चुपड़ी कई वेठी, आवाज़ ई नथो निकिरई। हिकिड़ो छुकारो बसरा मूंखे बि हाण। अरे थियो मुआ देखई कोन तो थपती साड़ियूं वञी। अॼु भला वती बंदे ज़ोर थी शेर सपाटे ते न लिखती आई छा? हाणे मुंहिंजी बि का इज्जत आहे। हरू भरू वतां थी बेइज्जती कराईंदी पाती। नालो खण बसरा, तुझी कंहिं इज्जत कई, मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं बेइज्जती कई आहे। बसरा माइन जा कम बि करे, दुख सुख में मिट बि हुजे, तो बि धिकाए था पा। आखिर थियो छा आहे? बेगा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हाणे हल त हितां लॾे हलऊं, न आहे ज़रूरत हिते रहण जी। छो? हाणे हिन ॻोठ में असांजी इज्जत न रही आहे। काॾे हलूं? रे सकां भूखान जे ॻोठ। ॿुधो थमे त हो ग़रीबनि जो हॾ ॾोखी आहे, मिस्कीननि जो मददगार आहे। इन करे उन जे ॻोठ हली था रहूं। बसरा ॿुधो थमे हू वॾो सियाणो आहे। उते इटकी बिटकी कईसे न, ॿधा पिया हूंदासीं पीर मुजन वांगुरु। जेल में हूंदासीं मानी त मिलंदी। हिते इन पेट जे लाइ, टुकर जे लाइ, मटन रुपयनि जे लाइ बेइज्जतो थियणो थो पवे। इज्जत त इज्जत वारनि जी थींदी आहे न। तूं सही माण्हू न आहीं।